आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां कराची में जारी दिफाई नुमाइश ITS 2024 जो दौरो। आर्मी चीफ नुमाइश में मौजूद गैर मुल्की फौजी अख्तियारन ऐं दिफाई नुमाइंदनि सां ॻाल्हि ॿोल बि कई। ISPR मूजिब आर्मी चीफ दोस्त मुल्कनि जे दिफाई मैन्युफैक्चर से फाल शिरकत की साराह भी कई। इस्लामाबाद हाई कोर्ट तोशाखाना केस 2 में PTI बानी की जमानत मंजूर करे वरती। 10 लाख रुपयन जा जमानती मसलका जमा कराने जो हुक्म। PTI बानी के ट्रायल कोर्ट आरो भी पेश थियण की हिदायत। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब PTI बानी की जमानत वारी दरख्वास्त ते दलील मुकम्मल थियण बाद फैसलो जारी कयो। अदालत चयो आहे जेकॾहिं ट्रायल दौरान PTI बानी अदालत में पेश न थियो त जमानत वापस थी सके थी। वफाकी वज़ीर अता तारड़ PTI बानी की फौरी आज़ादी वारे इम्कान के रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त तोशाखाना केस 2 में ज़मानत थियण बावजूद PTI बानी की आज़ादी जो को बि इम्कान नाहे। 9 मई जे 8 केसिस में बानी PTI जी ज़मानत नाहे थी। 9 मई वाक़िअनि जो मास्टर माइंड बानी PTI आहे। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर ऐं PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर जी अटियाला जेल में बानी सां अॼु ॿिए ॾींहुं बि मुलाक़ात। एस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियुनि वारे मामले ते मुशावरत। ॿई अॻवान मीडिया सां ॻाल्हाइण बिना रवाना। PTI बानी जे वकील फैसल चौधरी चयो आहे त ॻाल्हियूं सुभाणे ताईं अॻिते वधंदियूं त जशन थींदो न त एहतजाज थींदो। PTI जे एहतजाज के मुंहुं ॾियण लाइ इस्लामाबाद में रेंजर्स ऐं FC के ख़ुसूसी इख्तियार ॾियण जी मंज़ूरी। इस्लामाबाद पुलिस पंजाब ऐं सिंध पुलिस खां बि मदद घुरी वरिती। घरू वज़ारत रेंजर्स ऐं FC मुक़रर करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। रेंजर्स ऐं FC के दहशतगर्दी तोड़ एक्ट तहत ख़ुसूसी इख्तियार हासिल हूंदा। इस्लामाबाद में इम्कानी एहतजाज के मुंहुं ॾियण लाइ पंजाब ऐं सिंध हुकूमत खां पुलिस एहलकार घुरिया विया। पंजाब जा 10 DPOs 500 एहलकारनि सां गॾु ड्यूटी कंदा। पीपल्स पार्टी जा वफ़ाकी हुकूमत सां ख़दशा बरक़रार। हुकूमत सां ॻाल्हियुनि लाइ आला सतह कमेटी बि क़ाइम। पार्टी जी मरकज़ी कमेटी जो इजलास भी ईंदड़ हफ़्ते तलब। वफ़ाकी हुकूमत सां ॻाल्हियुनि लाइ जोड़ियल कमेटी में सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह, बलोचिस्तान जो वॾो वज़ीर सरफराज़ बुख्ती, पंजाब जो गवर्नर सलीम हैदर, KP जो गवर्नर फैसल करीम कुंडी, राजा परवेज़ अशरफ, नवीद कमर, शेरी रहमान ऐं हैदर गिलानी शामिल। कमेटी हुकूमत सां थियल ॻाल्हियुनि बाबति पार्टी जी मरकज़ी कमेटी खे आगाह कंदी। पीपल्स पार्टी हुकूमत खां क़ौमी असेंबली जे PAC जी सरबराही बि घुरी वरिती। सेनेटर सलीम मांडवीवाला स्पीकर के ख़त भी लिखी छॾियो। PTI जो 24 नवंबर वारो एहतजाज अवाम के यरगमाल बणाइण ऐं हुकूमत के ब्लैकमेल करण जी कोशिश आहे। बंदूक जे ज़ोर ते कंहिंखे बि अवाम के यरगमाल बणाइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। हैदराबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त सिंध हुकूमत मुल्क लाइ कोयले मां सस्ती बिजली पैदा करे रही आहे। नौजवान मुस्तक़बिल जा हीरोज़ आहिनि जिन जे आइडियाज़ मां फ़ाइदो हासिल कयो। बनू में सिक्योरिटी चेक पोस्ट ते दहशतगर्द हमले जी कोशिश नाकाम। 6 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि जे आपघाती हमले में सिक्योरिटी फोर्सिस जा 12 जवान भी शहीद। ख़ारजी दहशतगर्दनि बारूद सां भरियल गाड़ी पोस्ट जी भित सां टकराए छॾी। शहीद थियलनि में सिक्योरिटी फोर्सिस जा 10 जवान ऐं 2 FC एहलकार शामिल। बनू में शहीदनि जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। ISPR मूजिब नमाज़ बनू कैरिसन में थियल जनाज़े नमाज़ में कोर पेशावर समेत आला अस्करी क़यादत, सिविल इंतज़ामिया ऐं फौजी जवान शिरकत कई। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां बनू में 12 जवाननि जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार। दहशतगर्दी जी लानत जे मुकम्मल ख़ात्मे वारे अज़म जो वर्जाउ। सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ STP जो सखरन में क़ौमी शाहराह ते 8 कलाक ताईं धरणो। सॼो ॾींहुं पंजाब वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल रही। धरणे खे ख़िताब कंदे डॉक्टर कादर मक्सी चयो आहे त सिंध जा मादनी वसीला खसिया विया आहिनि। जियापे जो आख़िरी वसीलो दरिया बि खसण जी साज़िश कई पई वञे। वफ़ाक़ जे धमकियुनि खां डिॼण वारा नाहियूं। लठ ऐं फाहीअ जो डपु ॾेई रस्ते तां हटाए नथो सघिजे। सिंधु सुकण न ॾींदासीं। 8 डिसंबर ते गवर्नर हाउस कराची अॻियां धरणो हयो वेंदो। पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान ख़ुर्शीद शाह सिंध में अमन अमान जी सूरत हाल ख़राब हुअण जो एतराफ़ करे वरितो। सखर में तकरीब खे ख़िताब कंदे ख़ुर्शीद शाह चयो त पार्लियामेंट में सिंध जे अमन अमान जी सूरत हाल सबबि
ॿुधणो पवे थो, जंहिं सबब शर्म अचे थो। MNA नोमान शेख ऐं मुख्य मेंबर मयारूं ॾियनि था त पंजाब मां राति जे वक़्तु सिंध में दाख़िल नथा थी सघूं। ॾोहारियुनि जी हिमायत न थियणु घुर्जे, भले असांखे वोट न मिले। सिंध में MBBS ऐं BDS में दाख़िला लाइ टेस्ट 8 डिसंबर ते थींदी। IBS अखर टेस्ट लाइ इंतज़ाम मुकमल करे वरिता। कराची में रश खां बचण लाइ 3 इम्तिहानी सेंटर क़ाइम कया वेंदा। सखर, लाड़काणो, नवाबशाह, मेरपुर ख़ास ऐं हैदराबाद में भी इम्तिहानी मर्कज़ क़ाइम कया वेंदा। VPN के हराम ऐं गैर शरई करार नाहे ॾिनो। इस्लामी नज़रियाती काउंसिल जे चेयरमैन डॉक्टर रागिब नईमी जो नओं मौक़िफ़ साम्हूं अची वियो। संदसि चवणु आहे त VPN बाबति बयान में टाइपिंग ग़लती थी हुई। नज़रियाती काउंसिल जे अॼोके इजलास में सिफ़ारिशूं कयूं वयूं आहिनि त VPN हराम नाहे, उन जो इस्तेमालु उन खे दुरुस्त या ग़लति बणाए सघे थो। VPN खे रजिस्टर्ड ऐं रेगुलेट करण जी ज़रूरत आहे, जीअं तो हिन मज़हब ऐं नाज़ेबा मवाद खे रोके सघिजे। सिंधु ते केनाल अॾण वारी तकरारी रिथा ख़िलाफ़ सखर में सियासी, समाजी ऐं क़ौम परस्त धुरियुनि जी एहतजाजी रैली गुल निछावर करे दरिया खे भेटा पेश कई वई। मुज़ाहिरनि पारां इरसा एक्ट में तरमीम वापसि वठण जो मुतालबो। अॻवाननि चयो आहे त सिंधु दरिया ते नवां केनाल कंहिं बि सूरत में क़बूल न कया वेंदा। कराची जे एक्सपो सेंटर में जारी दिफ़ाई नुमाइश जो ॿियो ॾींहुं। नुमाइश में पाकिस्तानी तैयार कयल मल्टीपल वेपन समोलेटर देहान जो मर्कज़ बणियल। पाकिस्तान ऐं चीन जे गॾियल फ़ौजी मश्क़नि वॉरियर 8 जी शुरूआत। ISPR मूजिबि पाक फ़ौज ऐं चीन जी पीपल्स लिबरेशन जी मश्क़नि जे इफ़्तिताही तक़रीब नेशनल काउंटर टेररिज़म सेंटर पिबी में थी। कोर कमांडर रावलपिंडी लेफ्टिनेंट जनरल शाहिद इम्तियाज़ तक़रीब जो ख़ासि महिमान हो। दहशतगर्दी जे ख़ात्मे जे हवाले सां थींदड़ ॿितरफ़ा मश्क़नि जी 8हीं सीरीज़ 3 हफ़्तनि ताईं जारी रहंदी। ISPR मूजिबि मश्क़ जो मक़सदु गॾियल तरबियत ज़रिए पेशेवराणनि महारतुनि खे उजागर करणु ऐं फ़ौजी लाॻापनि खे मज़बूत करणु आहे। फैज़गंज तालके जे मुख़्तलिफ़ शहरनि में सिंध दुश्मन मंसूबनि ख़िलाफ़ कार्नर गॾिजाणियूं ऐं जलसा। जस्कम अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी 22 तारीख़ ते नौशरो फेरोज़ में ऐलानियल धरणे खे कामयाब बणाइण लाइ रैली जी सूरत में पक्का चांग पहुतो। पक्का चांग अखरी, हुसैन पातू, करूंडी ऐं भंगू बहण में रैलियुनि बाद कार्नर गॾिजाणियूं थियूं ऐं जलसा कया विया। पीपल्स पार्टी जे वफ़ाक़ी हुकूमत सां ख़दशा बरक़रार। हुकूमत सां ॻाल्हियुनि लाइ आला सतह कमेटी बि क़ाइम। पार्टी जी मरकज़ी कमेटी जो इजलास बि ईंदड़ हफ़्ते तलब। वफ़ाक़ी हुकूमत सां ॻाल्हियुनि लाइ जोड़ियल कमेटी में सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह, बलोचिस्तान जो वॾो वज़ीर सरफराज़ बुख्ती, पंजाब जो गवर्नर सलीम हैदर, KP जो गवर्नर फैसल करीम कुंडी, राजा परवेज़ अशरफ, नवीद कमर, शेरी रहमान ऐं हैदर गिलानी शामिल। कमेटी हुकूमत सां थियल ॻाल्हियुनि बाबति पार्टी जी मरकज़ी कमेटी खे आगाह कंदी। पीपल्स पार्टी हुकूमत खां क़ौमी असेंबली जे PAC जी सरबराही बि घुरी वरिती। सेनेटर सलीम मांडवीवाला स्पीकर खे ख़त बि लिखी छॾियो।